हाणे ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां। हिंगोरजा गॾे जी माइनर ऐं बेनज़ीर माइनर शाखुनि जी खाटी न थियण करे आबादगारनि जूं हज़ार एकड़ फसल तबाह थियण लॻो। आबादगारनि जो एतिराजी मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिबि हिंगोरजा गॾे जी माइनर्स ऐं बेनज़ीर माइनर्स जे शाखुनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि ज़मीर हुसैन सोलंकी, वॾेरो कांडेरो ख़ान, कामरेड ख़ुदाबख़्श, हाजी ख़ान चांग ऐं ॿियनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आबपाशी खाते जी लापरवाही सबबि गॾे जी माइनर ऐं बेनज़ीर माइनर शाखुनि जी केतिरनि ई सालनि खां खाटी नथी सघी आहे, जंहिं करे असांजी ज़मीनुनि ताईं पाणी न पहुचण करे असांजो हज़ारे एकड़ कणक जो फसल सुकण लॻो आहे। उन्हनि आबपाशी खाते जे आला अमलदारनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त गॾी जी माइनर ऐं बेनज़ीर माइनर शाखुनि जी जल्द खाटी कराए असांजो हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थियण खां बचायो वञे।